मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई अम्मा मां त चवां थो तूं बाबे पीरो के खट जे पाए सां ॿधी छॾ छो भा वरी कंहिंजे घर घेरियो आहे कंहिंजे घर में घेड़े हा न त पुछ पुछ करे छॾनि सां पोइ इहो सिधो थी मोटे हा मां समझी वियसि चाचो पीरू न ॿाहिरि भत ताड़ींदो हूंदो त हिते रखीसि अम्मा ॾिसी थी न केॾी न सियाणी आहे मुंहिंजी चिलकणी अपा ॻोठ जे ॿार बच्चे खे ख़बर आहे त हे निभागो कोन सुधरंदो रुगो देख जे भत जी धप पवेसि वो दादू खां लाड़काणे पंधि थो वञे वो तोखे बि कहिड़ो लाचार पियो आहे कि किथे बि भत थो ॿुधी त लुंडू कुतिया तयार उते बीठो ई रोज रोज मुंहिंजे लाइ मानी पचाए पचाए बेज़ार थी पिया हो इन करे त मां वतां थो ॿार भत ताड़ींदो हथऊं इन में तव्हांखे त साई थी मिले न अॼु बि 7 पाटड़ा गाई आयो खेरिया तजा हथऊं असां मानी पचाए पचाए थकिया कोन आहियूं पर तूं पंहिंजे हिर्स जे पोयां ख्वार ई रुगो ही बिखावा हू बिखावा भत बिखावा मानी बिखावा मिठाइयूं बिखावा मुआ को हॾो फासई नड़ीअ में तो असांजी जान छुटे ख्वार खणी ॻोठ में असांखे कयो अथई मिठू सुभाणे ईअं कर त वॾो गोश्त वठी आ सही आहे त चाचा पीरूअ खे मां पंहिंजे हथनि सां कढ़ाई ठाहे खाराईंदसि न छोकिरी न तोखे बाहि ते वेहण जी का बि ज़रूरत कान्हे का हिन मुंहुं पेटी जे करे पाणे छोरी मलूका भिंडियूं तरे हणंदसि जूनाड़ में हा हा चिलकणी अम्मा सही थी चए बाक़ी रही भत जी ॻाल्हि त जॾहिं मां बाबो थी वियुसि न त पूरी 12 ते ॻोल्हाईंदुसि 12 बाक़ी हिकिड़ी पूरी तेग बाबे पीरू पेटीअ जे हवाले हूंदी पोइ खाए या खपाए त बिरयानी करे उन जी मर्ज़ी उहा त बात जी ॻाल्हि थी पर चिलकणी ॻाल्हि ते त गौर कयो न मिठल पुट चिलकणी सही थी चवाई 2 किलो गोश्त कहीं भले कसाई खां वठी आ त सभु गॾिजी खाऊं कयांसि मां बि हथऊं भागा ख़बर कान्हे कि पोइ दफ़े असां गोश्त पचायोसीं 2 किलो सॼा आखे खाए हाँ बचे बि हाँ पर तुंहिंजे आॾो जॾहिं आई न भाॼी त असांखे सिंघण खां हिकिड़ी ॿूटी बि कोन मिली उहो सॼो 2 किलो गोश्त हिन किने तुंहिंजे पेट में हलियो वियो पोइ सॼो ॾींहुं वाशरूम खे वांदो न कई बसि बंदूक जा ठका अचनि पिया वञनि पिया जीअं रोड ते कोचूं हलंदियूं आहिनि भला इहा भींडियुनि तरण वारी काॾे वई पर इहा घर में रहे काथे थी मां त मासी कज़ीअ खे चई बीठी आहियां त को ढंग जो रिश्तो ॾिसी के सुठे छोकिरे सां हिनजी शादी करे छॾ पर ॿुधे ई कान थी अचण ॾे छोरी मलूका खे सोटी खणी केसी छुटियासि चवंदा बि आहिनि न त सोटी खणी साण त कॾहिं कोई न करे तो मूंखे पंहिंजो चयो त मां बि तोखे पंहिंजी थी ॾेखारींदमि जीअं चवई थी तीअं ई कजां साथीअ मां सेठाणीअ खे चई बाबा चए थी पई त मामे वलूअ खे घर मां धिका ॾेई कढ हाणे मुंहिंजो भाउ आहे अबे जो पुटु चरी आई छा छोकिरी अकुल कोन्हे छा वल्लू व्याजी अम्मा सेठाणी जो सॻो भाउ आहे हिकिड़े पीउ जा पुट आहिनि ऐं उहो भाउ खे के कढंदी हा न भा ॾिस हाणे अम्मा सेठाणी तूं धिका बिका न ॾिजांइसि बसि मिंट मेड़ करीसि ॿाहूं ॿधीसि इज़त सां चई तव्हां हलियो वञे ऐं फज़ीलत सां हलियो त सुठी ॻाल्हि आहे अब हाणे तो बि ॻाल्हि त साॻी पंहिंजे ज़ाल वारी कई रुगो जुमिले जे विच तां इहे धिका कढी चई मासी सेठाणी आब त तुंहिंजे भले लाइ थी चवां न इहो जेको वल्लू आहे न इहो तुंहिंजो घर घाट बि नीलाम करे छॾंदो अब हाणे घर वाके नीलाम करे छॾी बाक़ी हाणे घाट त मूं वटि हुयो कोन मां कहिड़ो धनुआ वारी किरत कंदी हुयसि त मूं वटि घाट हूंदो अम्मा सेठाणी फावली त तुंहिंजे भले जी ॻाल्हि थी करे हाणे वल्लूअ ते कहिड़ो इतबार आहे घर मां कंहिं महिल काशे खयो हलियो वञे छा कंदा जींस अबा मवाली अतो मुंहिंजे अबे जी औलाद भाउ आहे मुंहिंजो हाणे जे वरी ॿीहर का अहिड़ी हरकत कयईं त पोइ पाण हे घर खां कढी ॿाहिरि कंदीसांसि बेघर लॻो वतंदो अब मां हे घर कंहिंखे बि कहिड़ी बि क़ीमत ते कपाइण कोन ॾींदसि सेठाणी सिर ॾींदी आहे बाक़ी सुर कंहिंखे बि न ॾींदी मासी सेठाणी असांजो कमु हो तोखे सलाह ॾियणु बाक़ी हाणे होशियारी तूं पाण कजां छोकिरी मां त इन ॻाल्हि जे करे ख़ुशीअ में मापा ई नथी पई जो तो मस मूंखे पंहिंजो चयो आहे अम्मा सेठाणी पावली सॼी सोन आहे कसम आहे बसि जंहिं महिल ज़िद थी करे न पोइ मुंहिंजी बि दिलि चए ॾंडो हिकिड़ो दून वारो ॾियांसि पर छा तूं मूंखे ॾंडा हणंदे ख़बरदार मवाली मुंहिंजे न्याणीअ ॾे हीअं आङुर बि सिधी कई अथई त मां सभु कुझु विसारे छॾींदसि त तूं का घोॿाटे जी निशानी आहे मूं वटि न न न न
अम्मा मां त चेक पियो कयां त तव्हांजे दिलि में पावलीअ जे लाइ अञा प्यार आहे ऐं उथल खाए थो या न। मूंखे अॼु ख़बर पई त ऑटोमेटिक तव्हां ॿई पाण में ॿिट लॻा पिया हो। ऐं मां दुआ थो कयां अलाह करे सॼी ज़िंदगी ईअं तव्हां पाण में ठहियल हुजो त मां त ऑटोमेटिक ख़ुशि हूंदुसि न। आमीन आमीन। प्यार कर लो घड़ी दो घड़ी लड़ी। मलुका तू लड़ी आई है? कोड़ा जेड़ो नालो थई ना एड़ो ही करेले जेड़ो आवाज थई। छो तो एड़े भले कलाम जी बेड़ी बोरी जेड़ो हाल पेश पिरिया नाल मलुका वो सब तुझे इश्क जो असर आ। तॾहिं तो उस्ताद बुखारी भी चयो आहे न तो तुझो हुस्न तो हमला यार करे हर रोज तो तू सिंगार करे। नटकी 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 वञ आखिर दिल अटकी। कोड़ा अज तो उस्ताद बुखारी जा शेर पे ॿुधाई। तुझे इश्क न क़बर ओ न मुझे मतलब आ तो मुखे अकाबर करे छॾियो आ। हाणे मुंहिंजी लेवल वधी वई आ। तुझे दीदन मुझे दिल ते वार कयो आ। मुझो सीनो थी वियो टोटा टोटा। तुझी अखियुनि जो तीर मुझी दिल के पार करे वियो आ। इहो कंहिंजो शेर आ कोड़ा? कंहिंजो बि न आहे मलुका। नूर भटारे हिनमल जो हिनमल आमद थी आ। मलुका मां त चवां थो तोखे केर बि खूनी ॾिसंदो न उहो बि शाइर थींदो। मां हसी से कमदार आहियां ऐं तुंहिंजे इश्क में बीमार आहियां। हल कमदार कोड़ा हाणे मां वञा। मलुका ईअं कीअं वेंदे चढ़ी पंहिंजे चेपल सां सीने ते निशान त ठाहे वञ। लाया न न न वॾी तकड़ी मां मुफ़त में मज़ाक़े में तुंहिंजी मोचड़ी में हथ विधो आहे। लहण में ॾाढी तकड़ी मलुका जेकॾहिं वञिणो बि अथई न तोखे मुंहिंजे लाश तां गुज़रणो पवंदो। ज़रूरी त न आहे न त तुंहिंजी लाश ते पैर रखी पोइ वञा। मां हिन पासे खां निकिरी वेंदसि। रस्तो वॾो आहे ऐं तुंहिंजो कद नंढो आहे। पर मलुका मुंहिंजो हौसलो तमामु वॾो आहे। मां तोखे पंहिंजो बनाईंदुसि ऐं ज़रूरु बनाईंदुसि। दुनिया जा सभु टोनी मुंहिंजे पोयां भौंकदा तॾहिं बि कोड़े खे सोढ़ो न करे सघंदा। हे वटि मुंहिंजे प्यार में सोपारी जो तोहफ़ो। सोपारी? या मुंहिंजी सोपारी क़बूल कर। इतां इश्क शुरू थींदो अथई मलुका। अॻिते मूंखे गिफ्ट न ॾींदो कर। सुभाणे तुंहिंजे लाइ सोनी मुंडी बि ठाराईंदुसि। अॼु तूं इहो मुंहिंजो गिफ्ट खा। ठीकु आहे। नाराज़ न थी मलुका। मां सोनारनि खे मिनथू करे VIP मुंडी ठारायो सब जो पाइजाए। ईसा ईसा वारो पर्चो पर्चो खाली है ने कीसा पर्चो केसा कटे कैंची सा कटे या ब्लेड सा। अरे मुझे कहने जो मकसद ही बात है रिपोर्ट दर्ज कर। अच्छा अच्छा रिपोर्ट दर्ज करानी थे और आइयो बुधा के जे खिलाफ। अरे ईसा ईसा जिन्नन मुझी वड्डी इज्जत कईया। वल्लू तू भूलियो वही असल में तो कहीं चढ़ो त जिन्नन तुझी बेइज्जती कईया। अरे तोखे कीअं समझाया ही तू हिन थाणे जो पुराणो सिपाही पर मार्केट में नओं आयो ही तोखे कीअं समझाया। सुविधा सुचनी भला सरकार में अच्छा आहे किथे। वल्लू साहब त वेवा विदट दे तुझी त इज्जत दिया तू इन में बेइज्जती के तो यार कोड़ो त नचण बंद कर। ओ बल्लू अगे ही असा इन मां बेजार हूं तू वरी इन जो कढी ये जो हेडफोन माना असा के बागी तो करी पाण के बागी तो करी। अरे बोड़ा हिन इसे के मुझी तबियत जी हिस्ट्री बुधा हिस्ट्री। पेस्ट्री वरी कड़ी पेस्ट्री क्रीम वाली या चॉकलेट वाली जाके बे फ्लेवर में। अरे मुते हमलो थियो हमलो कह करावा वो हमके जाती खबर आ वो हमलो कोड़े कमदार करावा। मिकदार बोलो ये मिकदार छाए। अरे केक तो पाउंडन जे हिसाब सां मिलंदो आहे। अरे मुझी इज्जत थी आई इज्जत जे करे मुखे एलर्जी थी आ वरी तो रक्त पे थो पियो न बोड़ो। ए मां अडे वञा के त हॾिया छा कया। अच्छा हाणे समझिस मतलब तो कोड़े तव्हां के जिन बचाया है ऐं जिनन तव्हां जी इज्जत कई है ऐं उहा इज्जत तव्हां के रास कोन आई है। वलू इहो त केस ठहे नथो हिकु त जिन ॿियो इज़त न को इहो केस ई नथो ठहे। वलू हिकिड़ी सलाह ॾियई मां तो चवई आराम जो टिकियूं खाई सुम्ही पओ न त चरियो न थी वञी। अरे तव्हांखे मां कीअं सम्झाया त मुंहिंजो मैन्युफैक्चर बेइज्जती जे पुर्ज़न मां ठहियो आहे ऐं जेको मुंहिंजी इज़त कंदो आहे न मां बीमार थी पवंदो आहे। जेसि ताईं इहो शब्द कोन अचे तेसि मां इंतज़ार थो कयां। अरे तूं अरे इता ॿुध उथ वलू चवाई थो
अञा लफ़्ज़ में वाधारो कर धन्यवाद करे मां तो चवाई था उथ न त हिन ॿोड़ी फौज तां कचहरी कराईंदो साईं इसा कहिड़ो मसइलो हुयो अरे ॿुधल ॿोड़ा हिन वल्लूअ खे हितां भिका ॾी कढ सिक्का ॾेई सिक्को ॿुधाए को छो बोलो हाणे पिने जो ऐसा वल्लू मां तो चवाई टर ॾे बेस्तनि जा चेयरमैन टर त कुर्सी न हणाए वञा छा पिनी जी वॾी महिरबानी हल महिरबानी कहिड़ो दिला तुंहिंजो ख़ुशि थी वियो बेइज़ती कई मां तो ख़ुशि थी वियो आहे हाँ मस्ती करी थो करे हा अस्सलाम वालेकुम चाचा जी वालेकुम अस्सलाम ॻाल्हि ॿुधी अथई न कोन ॿुधी अथमि बस जेके ॻाल्हियूं ॿुधल अथमि उहे ई ॿुधी अथमि ॿी का कार ॿुधी अथमि वल्लूअ मोचड़ा खाधा अथई हाँ मवाली कसम अथई मां जो सची थो चई या कूड़ थो चई अरे बाबा मां कूड़ छो ॻाल्हाईंदुसि सॼे ॻोठ में हुल लॻो पियो आहे हुल हुल्ला त पोइ मां बि ॾियां थो बुल पुल न ॾिजांइ उमिरि जे हिसाब सां कुराड़ो ई हॾ कमज़ोर अथई पुल में टंग भॼी पई त वठी रेढ़ियूं पाईंदो अड़े विंध प्लस गेल मां उहो बुल नथो चवां मां चवां थो त बुल ॾेई ॻोठ जे माण्हू जो वात मिठो करायां मिठाई खणायां ईअं त पोइ वल्लूअ खे जे ख़बर पइजी वञे त पोइ सिधो सो तोखे ॾोही सम्झो तो जुठ कराइजसि न भली सम्झे मुंहिंजो कहिड़ो अंगूठो पटींदो पर ठीकु आहे मां भला ठारे थो खां फूकू ॾेई पोइ थो खां फिलहाल इहा ख़ुशख़बरी उते थो ॿुधायां जेकी वल्लूअ ते कुॾंदी आहे रीवस में वाह चाचा वाह मास्टर प्रिंट ओरिजिनल लालूअ जा पीउ तव्हां ॿई पीउ पुट छलन मश्किरनि जे ॻोठ में का नई माई ॾिसो वाह छा गोदो थी वञे हर हाणे तोखे हारी माई दाईअ ॾे वठी हलऊं आंकू काका सूसा सीसा तारूरा हाँ बाबा मां सम्झी वियमि मूंखे लॻे थो चए थो त माना माई दाईअ ॾे न वॾे कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो हा न उस्ताद सरड़ा ये फरमाइशूं न कर कमदार कोड़े वारे पैसे मां कुछ खर्च थियण वञी 3-4 हज़ार बाक़ी बचा गई पापीचा उस्ताद इलाज खे हण खज में हाणे तुंहिंजी ॿोली थोरी थोरी सम्झ में अचे थी आंकू की काका पापी पापू छा थो चए बाबा चए त अलाए छा थो लॻे थो हिन जी ॿोली सम्झण न आहे गुलाम हुसैन उमराणीअ खे घुराइणो पवंदो ये ही थींदो बाक़ी हिन मां का सलो थी आहे आंकू का त उस्ताद ईअं थो चए तव्हांखे सम्झ में अचे थी त बसि मां ठीकु आहियां तव्हां कंहिंखे तर्जुमो करे ॿुधाईंदो उस्ताद हिकिड़ो दफ़ो मां इज़त ॾे हलूं था जे हुनखे ॻाल्हि सम्झ में आई त वाह जे न त शहरूं ई परे कोन्हे अस्पतालूं खोड़ आहिनि तोखे दवा बि मां इज़त ॾिनी आहे तोखे सेट बि मां इज़त कंदी उठ त हलूं बाबा कहिड़ो हे टीवी आहे या रेडियो आहे जो एंटीना पेराए ऐं मां इज़त सेट कंदसि रूरा अरे कोड़ा अरे असां ॿारनि जो घाव फाड़ी ॾे बिंदरा शिकिलियूं बि तो वांगुरु बुछड़ियूं हुननि तुंहिंजी इज़त न कई इन करे मोट दाण खणी आई बाबा रिवस जी बाबा बाबा ये बिंदरा ऐं ॾंदरा हथ कयव अबा इन्हनि बिंदरनि खे ज़मीन जे 7 तहनि मां कढी रिलीअ जे तह खां बि विञाए छॾींदासीं बाबा जेतिरो तोखे चयो अथमि ओतिरो कर वधीक जज़्बाती न थी 9 सेल पियल थई जा बाबा जेकर जज़्बाती थींदे त थी वेंदे कल्टी पोइ घुमंदो अचंदे टल्टी मियां भलू मूं सोचो त तूं मुंहिंजे तॾे ते आयो हुई ऐं तॾे आयल जी मां इज़त कयां पर तूं इज़त जे लाइक़ बि न आहीं लालू ॻाल्हि सही कई अथई मां आम इज़त जे त लाइक़ु कोन आहियां पर हिकिड़ी इज़त आहे जंहिंमें जा आंटा गुंडा सभु उन में आहिनि अबा मेरे चांहि जो बंदोबस्तु कयां बाबा हिन जे लाइ कोप किथां आणींदासीं अलॻि कोप वठिणो पवंदो तूं हिकिड़ो कमु कर चांहि खे छॾ तूं बिंदरनि जी ॻोल्हा कर बिंदरनि जी ॻोल्हा ऐं सूबेदार सुतली खे बि चयो त लालूअ चयो आहे त सॼी पुलिस बिंदरनि जे पोयूं लॻाए छॾ ठीकु आहे वाह हा बाबा जेको हिन बिंदरनि ऐं डंदरनि वल्लूअ सां कयो आहे न उन्हनि जो बदिलो त हुनखे ॾियणो पवंदो न
सिंगल बुर्श न डबल बुर्श लॻंदो उन्हनि पितरनि खे। हा ठीकु आहे लालू, मां बि तुंहिंजे इंसाफ़ जी तौर ॾिसंदुसि। हिन महिरबानीअ जी थैंक यू थैंक यू। ओके यू आर वही सघी थो या कुर्सी खाली कर त मां खार तेल में दोराया कंदा। अकेली न बेइज्जतिया, अकेली न बेइज्जतिया, अकेली बेइज्जती खे ख़बर पए थी त मुंहिंजी बि का बेइज्जती थो करे। हा अम्मा इते वेठा किना चुर जाई ना, इते वेठी थी जा। हां इते वेठी ताया पर लगना छाउडा में विंदस। अम्मा बात खोल तेरी बुद्धा तो सही पेना तो बात खोल बुद्धा तो सही केड़ी खुशी मेरी खणी खंड वात में विधी थई। अम्मा वॾी ख़ुशख़बरी आ, ये समझी सॼो ॻोठ ख़ुश आ। सॼो ॻोठ ख़ुशि आहे, आख़िर थियो छा आहे? अम्मा वल्लू व्याजीअ न मोचड़ा खाधा अथई। झलक सणाई अथई, इन में भला ख़ुशी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मूंखे त ख़बर पई आहे त बलू लालू खे दां ॾेई वियो आहे। लालूअ खे दां ॾेई वियो आहे? पोइ वरी छा, लालू आसरो ॾिनो अथसि। आसरो? छाजो आसरो? अम्मा पहिरां मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। जेकॾहिं वल्लूअ जी बेइज्जती करण वारनि खे लालूअ कुझु बि चयो न त मां लालूअ सां कोन ॻाल्हाईंदसि। बस घणी जज़्बाती न थी। लालू हिन ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे, सभिनी खे हिक अख सां त ॾिसंदो न। छो ॿी अख खे कां ठूंगो हणियो अथसि छा? शर्म कोन थो चे पंहिंजे मुड़ुस जे बारे में ईअं थी ॻाल्हाए? लालू हाणे कान ठहंदो। अम्मा तो पाण त चयो त लालू सभिनी खे हिकिड़ी अख सां ॾिसंदो। हिक अख सां ॾिसंदो मतलब त सभिनी खे हिक जोड़ो ॾिसंदो। सभिनी खे भले हिक नज़र सां ॾिसे, पर इन वल्लू निभागे खे पंहिंजो दुश्मन समझे, इन सां का बि रायत न करे। बाक़ी लालू घर अचे न, वधीक मां पाणे समझाईंदीसांसि। है आहीं बाकुल जी वॾी तूं अकाबर जो लालूअ खे तूं समझाईंदी, खामखा खंड ख़त्म करे छॾी। खंड जो ॾुख थी पई आहे न। अहिड़ा ॾींहं मुंहिंजा मोला तोखां मूं घुरिया, ओ तोखां मूं घुरिया, उमेदूं ॾिसण लाइ वो तोखां मूं घुरिया, उमेदूं ॾिसण लाइ। छा थियो अथई रिवर्स में? अॼु त ॾाढो ख़ुशि पियो नज़र अची। अब मूंखे लॻे थो लालू तोखे मोकल ॾेई छॾी आहे त मूंसां शादी कर। ये ॾींहं में जल्दी अचणा अथई रिवर्स में, पर हिन वक़्तु जी ॿी ख़ुशख़बरी खणी आयो आहियां। ख़ुशख़बरी खणी आयो आहीं? किथे आहे? इन थैली में बंदि पई आहे छा? इन थैलीअ में ख़ुशख़बरी जो बोनस अथई, सामान अथई। हाणे त ॿुधाए न इहा ख़ुशख़बरी कहिड़ी आहे? इन वल्लू जी मोचड़ा खाधा आहिनि, असुल सॼो ॻोठ ख़ुशि आहे। मां त ख़ुशि न आहियां जी, मुंहिंजो मतिलबु आहे सॼो ॻोठ ख़ुशि आहे। पोइ मां बि ख़ुशि थियां? ख़ाली ख़ुशि थियण सां कमु न हलंदो, शादमाना थींदा, छो जो तोखे वल्लूअ जी इज़त जी हाणे ख़बर पइजी वई आहे। हाणे ईअं करे की कयां? हाणे ॻाल्हि ॿुध, हिन थैलीअ में जेको आहे न सयूं वठी आयो आहियां। हाणे इहे सयूं तयारु करे त थाल में वेही ऐं ॿई खाऊं। तूं मूंखे खाराई, मां तोखे खारायां। अल्लाह मां ठरा अल्लाह। हा ऐं हाणे पचाए थी वठां। ख़ैर सां अधो कादन बि त अचण वारो आहे न। अधो कादन? हा उहो अधो कादन उहो बि ईंदो। हाणे पचाए थी वठां, बसि पोइ गॾिजी खाऊं था। पहिरें गिलास कोई शुकुर कयो, हे ॿियो गिलास। अम्मा टियों गिलास भरिया त भाडो ठरे। ओ मां ईअं हिन जो पेट वागुअ जो कोन भरबो, दरिया पी वेंदो। तूं हीअं करे जो दिलो खणी आ सॼो अचे वात ते चाढ़ेसि त ॾोघे। ॾाढो ॾुकियो आहे। पहिरीं थाणे ते वियुसि, वरी कुते वारी लुर कयमि लालूअ जो उतां करे, पर कंहिं पाणीअ जो ढुक बि न पुछियो। सेठियाणी जा भाउ तोला अलॻि गिलास कोन हूंदनि न? ॻाल्हि मिड़े लख रुपए जी कई। लालूअ बि चयो चांहि पीअंदे मुंहिंजो वारो कर, पर चई ख़बर थी छा आहे, तुंहिंजे लाइ कोप घुराइणो पवंदो, उन में चांहि विझणी पवंदी, तूं पीअंदे वरी उहो कोप भञणो पवंदो। चाचा ओ मूं जो मतिलबु सेठियाणी जा भाउ शनाख्ती कार्ड में मुसलमान ते लिखियल आहे न? शाबाश मर्द शाबाश, वाकई तो कालो जी असली थी रहल सहल कसर तो पूरी करे छड़ी। पर ॻाल्हि ॿुध, चुप करण जा घणा पैसा वठंदी ॿुधाए? ॾींदे? अम्मा तूं गिलास रखी वञी आराम कर।
बाप यो गिलास मूंखे ॾे मथां पाणी जी ज़रूरत पए मूंखे अजी लालू मूंसां वाइदो कयो जिन माण्हू मूंसां ॾिठो कयो न उन्हनि खे गिरफ़्तार कराईंदो। हाँ ॻाल्हि सम्झ में न आई। अजी मूं वरी कहिड़ी फारसी ॻाल्हाई तो चयो कहिड़ी? हाणे इहो लालू उन्हनि खे पकड़ाईंदो जिन तोसां जुट कई आहे। ॻाल्हि यादिल सां ई कोन थी लॻे पई। छो नथी तोखे ॻाल्हि सम्झ में अचे? हाँ लालू ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे एतिरी बि मुंहिंजी ॻाल्हि कोन मञींदो छा? आख़िर चङनि मठनि खे या जिन वॾनि खे बि त गॾु खणणो अथसि न। लालू सभिनी जो सॼणु थींदो तुंहिंजो कोन थींदो। लालू कंहिंखे वणे न वणे पर विचाग्रह ज़रूरु खणे। अदी ॻाल्हि ॿुधो जेकॾहिं लालूअ लंघे मूंसां ॿियाई कई न कलर मां वठी कुर्सीअ ते हणंदोसांसि। पहलवान पासरियूं पंहिंजूं पूरियूं कोन्हनि वरी हलियो आहे ॿियनि खे कुर्सियुनि सां हणणो। सोचाणी ज़रूरु ॾींदी आहे सो कंहिंखे बि न ॾींदी आहे तुंहिंजे ॼम जी वाक़ुफ़ आहियां उहो ॻाल्हाए जेको ठहे। हा मासी ईअं बि आहे त चवंदा आहिनि न त घणे हार सिंगार सां ॿार खे नज़र लॻी वेंदी आहे। चिलकणी धीअ नज़र न लॻण जा मूं पूरा बंदोबस्त करे छॾिया आहिनि। नंढे लाइ बि जेकॾहिं मिठल मुंहिंजे खे कुतो न खणी वञे हा न त कंहिं ॾाइण जी बि नज़र हुन ते न पवे। हा ॾाइण जी नज़र छा मतिलबु आहे मासी? मां ॾाइण आहियां? न न मुंहिंजी मिठड़ी मुंहिंजी पीढ़ीअ जी सीढ़ी भला मां तोखे ॾाइण छो चवंदसि? ॾाइण रुॻो माई खे थोरे तोखे बि चई सघिजे थो। मुंहिंजे ख़्याल में तुंहिंजो इशारो मामा वलूअ ॾांहुं आहे हा न ईअं ई सम्झ। जेकॾहिं हिन ॾाइण जी मुंहिंजे मिठल जे मथां नज़र न पवे हा न त चुल्ह जे मारंग जहिड़ो मुंहुं न हुजेसि। न न मासी हाणे बि एॾो वॾो मुंहुं कोन अथसि बसि वधि में वधि कमीज़ जे कॉलर में खाॾी लिकी पवंदी अथसि। बाक़ी इहो जेको मुंहं ते निशान अथसि न इहो मुंहिंजे ख़्याल में नंढे इलाइक़ो में नलको लॻो हुयुसि। बाक़ी मासी हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए छा मिठल वाक़ई चाचे पीरूअ जो पुटु आहे? हा हा छो शक थो पवई छा? अलाए मूंखे त जावेद शेख जहिड़ो लॻंदो आहे जेको अदाकार आहे न जावेद शेख हुनजो बि हेॾो बूथ आहे ऐं हिन जो बि न न ईअं कोन हूंदो आहे। ॿार नानाणे बि वेंदो आहे त ॾाॾाणे बि वेंदो आहे। थी सघे थो हिन जेको ख़ानदान में अहिड़ो हुजे। हाणे ठहियो तूं कंहिं ॻाल्हि ते अहिड़ो गौर न ॾे। तूं पंहिंजे बचे खे सुहिणो सताबो कर रोज़ हार सिंगार कंदी कर त सुहिणो बचड़ो ॼमई। हा ॿुध मुंहिंजी ॻाल्हि सॼो ॾींहुं जागंदी बि न कर आराम बि कंदी कर ऐं कमकार घर जो न कंदी कर मां पाण ई कंदसि। मासी तूं त हरू भरू मूंखे रुॻो घर में विहारूं वेठी आहे। थोरो मां ॿाहिरि निकिरां त आबो हवा खावां ओड़े पाड़े में घुमां त केॾो न सुठो थिए। चिलकड़ी मुंहिंजो चवण वटि थी आहे तूं हिन हालत में ॿाहिरि न वञ के ॾाइण जी नज़र न लॻी वञे घर में हुज। ऐं हा त मां ॿाहिरि निकिराई तूं वती रुको। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।